सब गालियूं तव्हांजो सोन मुरीद जमाली साहब, पर जेकॾहिं खिल भोग में मोदी जो तस्करो ना आयो तो समझ देगड़े के दब ही ना आयो बगैर पैसनि के। अचो दोस्तों, मोदी जे बारे में मुरीद जमाली का कुछ कमेंट्स वठूं था। मोदी जे बारे में असां कमेंट्स सजी जिंदगी वेही बयान कयूं त बि कोन खुटंदा। नफ़्सा नफ़्सी जे दौर में घर वेठे घणो कुछ चऊं था, बाक़ी हाणे असांजे तरफ़ खां चंद लख लानतूं मोदीअ खे क़बूल कनि। हाँ दोस्तों, जेकॾहिं पाकिस्तान इंशाल्लाह पाकिस्तान अगर कश्मीर के आज़ाद कराए तो वञे त पोइ मोदी जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त जेॾी महिल कश्मीर आज़ाद थियो त असां कश्मीर जे बॉर्डर ते मोदी जो मुजस्मो ठाहे रखंदासीं। जीअं ईंदे कश्मीर में ईंदे भी माण्हू मोदी के थुक लानतू करे वञनि ऐं वेंदे भी थुक लानतू करे वञनि। त अचो दोस्तों, मोदी के थुक लानतू बगैर पैसनि के। लख लानत थी मरवान मोदी, लख लानत थई कंहिंजी ॻाल्हि नथो को तूं समझी शैतान मोदी, लख लानत थई तूं पहिरें नंबर जो कंजर शैतान मोदी, लख लानत थई कंहिंजी ॻाल्हि नथो को तूं समझी बेईमान मोदी, लख लानत थई बेईमान मोदी, लख लानत थई। हाँ चूस्ते में या झटपट में या टीपुल में या नाड़ीअ दे तोखे ठूशा भी असां हणदासे। ओ तुंहिंजी खल आहे असां याद कजांइ गिदड़नि कुतनि खे खाराईंदासे। वाह पोछा चेक कराचीअ में तू कराचीअ में अच तोखे ड्रामा ॾेखारींदासे। तोखे खदड़नि वारी ड्रेस पाराए बुझा चौकन ते जुमिर हणाईंदासे। चौकन ते डिस्को सही वॾा वॾा मुजरे बाज़ खे विहारींदासे। जे नचे ना न ॿिलियूं हुजनि ॿिलियूं। हाथ सखर में लड़काने में तोखे मवालियन खे कुटाईंदासे। हाथ मातलीअ में अबदीन में तोखे पान जा थुकूं हणाईंदासे। तोखे पान जा थुकूं हणाईंदासे।